कराची में खबर ईंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सलाहकार मंजूर वसाण इमरान खान के इस्तीफ़ा बाबत ख्वाब ॾिसी वरितो। संदसि चवण आहे त इमरान खान कावड़ में अची जलसे में कंटेनर ते इस्तीफ़ा जो ऐलान करे सघे थो। मंजूर वसाण चयो त इमरान खान जो दौर ख़त्म थी चुको आहे। क़ौमी असेंबली में इमरान जी हाणे अक्सरियत न आहे, हाणे अपोज़िशन जे हक़ में फ़ैसिला अची रहिया आहिनि। सूबाई सलाहकार चयो त इमरान खान सां धोखो थींदो, पंहिंजा ई अगवान इन सां धोखो कनि पिया। जेके असांजा माण्हू इमरान ॾे विया हुआ इहे हाणे वापसि असां ॾे पिया अचनि। मंजूर वसाण चयो त वेंदे वेंदे इमरान खान सिंध में गवर्नर राज लॻाइण जी कोशिश ज़रूर कंदो, पर अमल न थींदो। कंहिं बि माई जे लाल में हिमत न आहे जो अवामी न्यूज़ HD